बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाह जे नाले सां जेको वॾो मेहरबान ऐं रहम कंदड़ आहे। अर्रहमान बेहद मेहर वारे। अल्लमल क़ुरआन ही क़ुरान सेखारियो आहे। ख़लक़ल इंसान उन्हीअ इंसान खे पैदा कयो। अल्लमहुल बयान ऐं खेसि ॻाल्हाइण सेखारियईं। अश्शम्सु वल क़मरु बिहुस्बान सिज ऐं चंड हिकिड़े हिसाब सां ॿधल आहिनि। वन्नज्मु वश्शजरु यसजुदान ऐं तारा ऐं वण सभई सजदो कनि था। वस्समाअ रफ़अहा ववदअल मीज़ान आसमान खे हुन ऊंचो कयो ऐं ॿई पुड़ बराबर रखण वारी ताराज़ी रखी छॾियईं। अल्ला ततग़ौ फिल मीज़ान पोइ तव्हां उन ताराज़ीअ में को ख़लल न विझो। वअक़ीमुल वज़्न बिल क़िस्ति वला तुख़्सिरुल मीज़ान ऐं तोर इंसाफ़ सां पूरी तोरींदा करियो ऐं ताराज़ीअ में खोट न करियो। वल अर्द वदअहा लिल अनाम ज़मीन खे हुन सारी मख़लूक़ात लाइ बणायो। फ़ीहा फ़ाकिहतुन वन्नख़्लु ज़ातुल अकमाम मंझि हर क़िस्म जा झझा लज़ीज़ मेवा आहिनि। खजीअ जा वण आहिनि जिन जो फर ॿूकनि में वेढ़ियल आहे। वल्हब्बु ज़ुल अस्फ़ि वर्रैहान क़िस्मे क़िस्मे अनाज आहे जंहिंमें बोह बि थिए थो त दाणो बि। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान पोइ ऐं जिन्नो ऐं इंसानो तव्हां ॿई पंहिंजे रब जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। ख़लक़ल इंसान मिन सलसालिन कल फ़ख़्ख़ार इंसान खे हुन सुके ठूठ थी वियल किने गारे मां ख़लक़ियो। वख़लक़ल जान्न मिन मारिजिन मिन नार ऐं जिन्ननि खे बाहि जी ॾिभीअ मां पैदा कयईं। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान पोइ ऐं जिन्नो ऐं इंसानो तव्हां ॿई पंहिंजे रब जी कुदरत जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि अजाइबुनि खां इनकार कंदो। रब्बुल मशरिक़ैन व रब्बुल मग़रिबैन सिज उभरण जे ॿिन्ही हंधनि ऐं सिज लहण जे ॿिन्ही हंधनि जो रब इहो ई आहे। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान पोइ ऐं जिन्नो ऐं इंसानो तव्हां ॿई पंहिंजे रब जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि कुदरतुनि जो इनकार कंदो। मरजल बहरैन यल्तक़ियान ॿिनि समुंडनि खे छॾियईं त पाण में मिली वञनि। बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान तब बि विच में हिकिड़ो पर्दो अथनि जंहिंखां हू नथा टपनि। फ़बिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान पोइ ऐं जिन्नो ऐं इंसानो तव्हां ॿई पंहिंजे रब जी कुदरत जे कहिड़नि कहिड़नि करिश्मनि जो इनकार कंदो। यख़्रुजु मिनहुमा अल-लुअलुअ वल